ईद उल अज़हा जे मौक़े ते महांगाई सबब मीरपुरमाथेलो शहर जूं बाज़ारूं वीरान नज़र अची रहियूं आहिनि। वधीक ॾिसूं था घोटिकीअ मां जावेद लाशारी जी हिन रिपोर्ट में। मीरपुरमाथेलो में ईद उल अज़हा वेझो ईंदे ई महांगाई सबब शहर जूं बाज़ारूं वीरान नज़र अची रहियूं आहिनि। उन हवाले सां दुकानदारनि ऐं ख़रीदारनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। मार्केट ईद जे करे रश आहे कोन बिल्कुल भी, जाते अॻे इन ॾींहंनि में असांजे कस्टमरनि जी लाइन लॻल हूंदी, हाणे चंद कस्टमर अचनि था। छो जो पहिरें जेकी शइ मिलंदी 100 रुपए जी उहा 120 में सेल कंदा हुआसीं, हाणे जेकी आहे उहा 130 में मिले थी। कस्टमर 120 में वठण लाइ तयारु बि कोन्हे। 10 रुपया घणो बि नुक़सानु भरूं उहो बि कस्टमर तयारु कोन्हे। इहो यादि महांगाई जो थोरो कंट्रोल कयो वञे। पोएं साल खां हिन साल जेको 5 वॻा वठंदो त 1 वॻो वठे थो, उहो बि सोचे थो सिलाई भरां ऐं वॻो वठां। हाणे ॾाढी महांगाई आहे ऐं हर माण्हू परेशान आहे। पंहिंजी महांगाई जे सैलाब में सफ़ा गर्क थी वियो आहे। त हाणे अवाम वीचारी जेकी आहे महांगाई जे करे आवाज़ ई नथो खणी सघे, उनखे होश ई न आहे। त अलाह साईं राम करे असां जेको अलाह साईं खे नाराज़ कयो आहे, जंहिंजे करे असांजे मथां जेका ज़ालिम हुक्मरान मुसलत थी विया आहिनि। महंगाई वधीक थी वई आहे। जेके 100 वारा आइटम 110 120 थी वियो आहे। त हिन हिसाब सां महांगाई तौर त मार्केट में को रश न आहे। इन हिसाब सां तो मार्केट तेल भी काथे पहुता वञे, इन हिसाब सां महांगाई भी थी वई आहे। त सूरत हाल ख़राब थी वई आहे ऐं मसवाड़ा घरू भरूं था। इन हिसाब सां जेकी भी सहूलियत इमरान खान जेकी भी ॾिनी, को भी न आहे असांखे प्रोजेक्ट मिलियो। इन हिसाब सां जेको भी आहे महांगाई ऐं उरूज ते वधी वई आहे। इन हिसाब सां तो को भी ग्राहक नथो अचणु पसंदि करे। 100 वारी चीज़ 200 थी वई आहे, 150 थी वई आहे। तो इन हिसाब सां किराया भाड़ा। जी बिल्कुलु, तव्हां दुकानदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि चवणु आहे त महांगाई सबबु तमामु ख़रीदारी घटि थी वई आहे ऐं जेको आहे गुज़िरियल साल जी भेट में हिन साल तमामु जेको ख़रीदारी में कमी पेश आई आहे। कैमरा टीम सां गॾु जावेद लाशारी, अवाम जो सहारो TV, घोटकी।